करम खान, तू मुझो दोस्त बन, साथी बन। वक्त में तो मुखे घणो ही साथ ॾिनो। यार ॻाल्हि इहा आहे त मां खुटल बि आहियां, फुंडो बि आहियां। रेस चाकर खान जो मूं ॾे घणो हिसाब किताब थी थो। हिकिड़ो खून न, 4-5 खूननि जो सम्झ हिसाब किताब चाकर खान जो मूं ॾे थिए थो। यार असां त हथ मथे कया, साकी अची तो वटि लथाऊं, हाणे वधीक तोखे पारता। कम खे खण, पटको कम खे तूं। जाबिर केरु हुननि सां ॻाल्हियूं करण थो चाहे? यार तूं त फ़ैसिलो हुननि सां वारे आहीं। असल में कासिम हुननि जे क़ैद में आहे, उन्हीअ जे करे न हुननि जूं ॻाल्हियूं वारे आयो आहियां। मतां किथे कासिम खे हू मारे न विझनि। करम खान, जे जाबिर खान सां दोस्ती रखी त सही नमूने सां निभाजांइ, पुठीअ जे पोयां वार न कजांइ। मता माण्हुनि जे चवण में अची उॿहड़ो थी पई, पोइ मूंखे को नुक़सान न त जेकी ॻाल्हि ॿोला हिते चिटी करे ॿुधाजांइ। पोइ दोस्तों पाण में मूंखे का तकलीफ़ न थी। हा त हा, न त न। जाबिर तुंहिंजो शायदि मुंहिंजे मथां भरोसो खजी वियो आहे, तॾहिं तहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं। हाणे रुॻो इहो मूंखे ॿुधा त मुंहिंजे भाउ कासिम खे ऐं मूंखे हिन मुसीबत मां कीअं कढंदे। को दग ॾे, को रस्तो ॾे। जाबिर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, अॼु राति मंसूर खान जी ओताक ते असां भरपूर नमूने सां वञी हमिलो कंदासीं ऐं कासिम खे उतां आज़ादु कराईंदासीं। पोइ तव्हांखे कंहिं सुठे नमूने सां कंहिं दग लाईंदासीं ऐं पोइ तव्हां हितां निकिरी वञिजो। उन खां पोइ मां ॼाणा ऐं मंसूर खान, हुन ॻाल्हि खां तूं आज़ादु हूंदे। यार मंसूर खान सां एॾी वॾी दुश्मनी रखी थो असांजे करे, तुंहिंजो कहिड़ो हिसाब किताब आहे हुन जे पोयां? जाबिर सच इहो आहे त हाणे मुंहिंजी अना ऐं क्रोध जो मसइलो थी वियो आहे, जंहिंखे तूं सम्झी न सघंदे। सामल वारा सभु माण्हू सुठा आहिनि। असांजी धीअ जेकॾहिं हुननि खे तंग न कंदी न त हू हुन सां सुठो हलंदा। अदी आमना ऐं ख़ातून ॿई सुठियूं मायूं आहिनि, पर जेकॾहिं असां वारी छोकिरी ज़िद कंदी न त ॾाढी ॾुखी थींदी। अल्लाह साईं पारस खे सम्झ ॾे, हैदर खे पंहिंजो वर सम्झे ऐं हुन पूरे घर ते ध्यानु ॾे, पोइ त सॼी हयाती सुख सां गुज़ारींदी। भला सिकूअ जी का ख़बर पए? काथे आहे मुंहिंजो बचड़ो? हा, थोरी ख़बर पई आहे। सिकू ऐं सुणी अकबर खान वटि आहिनि, ऐं हा, हितां रूंडे ऐं हाशम वारा उनखे वठण विया आहिनि। ईअं न थिए त अकबर खान सुहिणी ऐं सिकूअ खे रूंडे जे हवाले करे छॾे ऐं हू हुननि ॿिन्हिनि खे। न मलूका न, अकबर खान त उसूल परस्त माण्हू आहे। सिकू वारनि जी मर्ज़ी ऐं ॻाल्हियुनि खां सवाइ हू सुहिणी ऐं सिकू खे रूंडे जे हवाले कोन कंदा। अलाह कंदो त ईअं ई थींदो, पर रूंडो त शैतान आहे। अहिड़ो त अकबर खान खे ॻाल्हियुनि में मुंझाईंदो रूंडो जो सिकूअ खे अकबर खान रूंडे जे हवाले न करे छॾे। रूंडो त असांजे अॻियां मुड़ुस माण्हू आहे, पर अकबर खान जे अॻियां कुझु ॻाल्हि न कंदो, न वरी ॻाल्हाए सघंदो। मलूका, तूं हाणे खुटको न कर। शेरी कद फुटा थई, बाक़ी धमाको अहिड़ो कयो सही जो राजन खे रुलाए छॾी। मुड़सनि जा फटका धूड़ थी विया। उन दीनूअ जे कुटुंब जो त अलाए छा थियो, अलाए कहिड़ी रेल गाॾी में चढ़ी खड़ी कयो। टोड़ लॻी वई न, ॻाल्हि करे वई छोरी ॾाढी। पंहिंजे घर खां वधीक हिते ख़ुशि आहियां बाबा। बाबा, मां त ॾेढो त खणी रब खां इहा दुआ कंदो आहियां, सदाईं तो ख़ुशि हुजे, आबाद हुजे ऐं ख़ुशि रहे पई, घुमी ऐं फिरे। बाबा, तूं त मूंखे चयो त मां हिते तोखे वठण न ईंदमि, पोइ तूं मामा वारनि खे छो वठी आयो हिते? तोखे त ख़बर आहे न बाबा त मां हितां जेकॾहिं वापसि हलियसि न त मारी वेंदसि।
कहिड़ो कम वक़्तु तोखे हितां वापसि वठणु आयो आहे? इहो जेको मामो आहे न मेहन जो वापारी, 3 महीना थिया अथसि रुॻो हे वापसीअ जूं ॻाल्हियूं पियो थो करे, मूंखे परचाइण वारियूं ॻाल्हियूं पियो थो करे। उहो जेको डबल तारा फुल लाइट तारा इहे बि गॾु अथसि। ॿुधो त ॻोठ मीहूं मटे चोरी थी वई अथनि। हाणे वापसीअ जे लाइ पियो था ज़ोर रखनि। हे अकबर साहब खे लॻा पिया आहिनि त मां छोकिरी असांखे वापसि कर। पर ॿुधो, अकबर साहब जे साम्हूं वेड़ी ठगी वांगुरु हेॾा दोॾा खणी पाड़जांइ त बाबा मां वापसि कान ईंदसि। पर मामा ज़ोर रखंदो मूं मथां, ऐं ॿियो त रेस बि ज़ोर रखंदो। अकबर साहब त तुंहिंजे मथां ज़ोर रखंदो ई रखंदो, मां बि ज़ोर रखंदुसि। बाबा हल हल, पर तूं असली मुनकर थी बीह रहिजां बसि। बाबा मूंखे हिते सिकुअ सां निकाह करण जी इजाज़त आहे? तो सामजो वाइदो आहे त तुंहिंजो निकाह हेॾे मिट सिकुअ सां ई थींदो, पर पहिरीं हिननि मसइलनि खे थोरो मुंहुं ॾेई वठो, पोइ ॾिसंदासीं ॿी ॻाल्हि खे। बसि तूं असली टिक ॿधी बीह रहिजां त मां वापसि निस्ता निस्ता। बाबा ॻोठ जा कहिड़ा हालात आहिनि? सिकू ॾाढो परेशान आहे। छाजो सिकू परेशान आहे? हुनजो सॼो कुटुंब किथे बि आहे, कहिड़े बि हाल में आहे, पर ख़ुशि आहिनि। हर वरू इन छोरे जो हुजे मथो घर जो परेशान जी थियो आहे, तोखे वेठो थो परेशान करे। भला अदाई अम्मा इब्राहिम खे त 12 महीननि में बुखार वुखार न ईंदो आहे, खाइयो पियो उघिरे जी मथां उघिरे जो ठका लॻो पियो अथनि। हाणे तूं पंहिंजो ख़्यालु कर, पोइ ते जेको बि थियो उन खां मां पाण ई मोह ॾींदुसि, सम्झी? जी चयो त मां उन ते अमल कर। बोरा परेशान न थी, हुकुम करी त पलांद लाइ ॿधऊं संतरा। बड़ा मूंखे संतरा वठण जी ज़रूरत ई न आहे, मां पाण पिंजरो हां। ढकण दा पाण ई गुस्सी वेंदुनि। बोलियूं पलांद लाइ त मां बि सोचां थो, पर मसलो आहे। मसलो कहिड़ो मसलो थींदो भाउ? खयो था डंडा कूंडा भगल सगल सभई हथ में, हली था पलांद कयूं। जेको साम्हूं ईंदो डस डस पियो ठही। मोर इन डस जल खां पोइ जेका पुलिस सां वठ कंदी, उनजी ॾंड केरु भरींदो? बाबा। अरे रे बिंदरा, बाबे ते न वञ, अहिड़ा ॾंडा हणंदो त कंध ते खंडो। तुंहिंजे बाबे ते मां छो वेंदुसि, पंहिंजे बाबे ते तूं वञी हा न, ज़रो मुंते कोन इहो ही। हाणे ही कंदा पलांद। अड़े चरिया, पलांद करण खां अॻु में पहिरीं पाण में ॿधी कयो। ॿधी न भला ॿधी। अरे मोर इहा ॿधी न आहे, इहा कीती आहे। ॿधी हीअं कबी आहे। वॾा नंढड़ा हूंदा हुआसीं, पोइ स्कूल में पढ़ंदा हुआसीं, पोइ साईं खे चवंदा हुआसीं, साईं ॿ करे चऊं। अब्बा लॻे थो तव्हांखे सवाई लॻी वई आहे। ओ कहिड़े मसइले ते पिया ॻाल्हायूं? हा वॾा यादि आयो, चवी पियो त पलांद करण में मसइलो थींदो। कहिड़ो मसइलो थींदो? पलांद में इहो मसइलो थींदो, हितां संभरी हलूं पलांद लाइ, ऐं हुजूं सफ़ा सुरूर में त हथ कोन खणी सघंदासीं त डंडो कीअं खणंदासीं? ऐं जे डंडो न हलियो, और रेस जे माण्हुनि वटि जेके हथियार आहिनि न, आंगुर रख हमरा चट। वॾा इहा ॻाल्हि सही आहे, सोचूं सम्झूं, पलांद पुराणा थोरे पलांद पिया थींदा। मंसूर खान, मां करम खान खे घणो त नथो सुञाणा, पर हुनजी इहा वाइदे ख़िलाफ़ी ॾिसी मां सम्झी वियो आहियां त हू सुठो माण्हू न आहे। हू कंहिं वक़्तु बि धोखो ॾेई सघे थो। त तव्हां अहिड़े माण्हू ते एतबार करे कीअं ॻाल्हियूं वारियूं आहिनि? छा तव्हांखे पूरी पक आहे त सुभाणे जाबिर खे ॻाल्हियुनि जे लाइ वठी ईंदो, या रातो रात जाबिर खे उतां कढी छॾींदो? ईअं बि थी सघे थो सोट, असांखे हू ॻाल्हियुनि में उलझाए ऐं जाबिर खे पाण तां कढी छॾे। हू ईअं ज़रूरु कंदा जेकॾहिं कासिम असांजे कब्ज़े में न हुजे हा। हिन वक़्तु करम खान ऐं जाबिर जो पूरो ज़ोर हूंदो त कहिड़े बि तरीक़े सां कासिम खे बचाए वठनि, उन लाइ ॻाल्हियूं करण ज़रूरु ईंदा। हिन वक़्तु जाबिर पंहिंजी जान बचाइण जे चक्कर में आहे, उनखे कासिम जी का बि परवाह न आहे। कासिम जाबिर जो भाउ आहे। तव्हां छा था सम्झो
त जाबिर उनखे मौत जे मुंहं में छॾे ॾींदो? जाबिर एॾो त ज़ालिम शख़्स आहे जो हू पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ पंहिंजे भाउ जी ज़िंदगी ख़तरे में विझण खां कोन की ॿाईंदो। जे ईअं न हुजे हा त हू असांजे साम्हूं ज़ाहिर थिए हा ऐं कासम खे भॼण जी वाट ॾे हा, पर ईअं न थियो। हू कासम खे फासाए पाण उतां निकिरी वियो। यो हाशिम खान जेका मेरी छोरी आहे न यार, बाबा छा ॿुधायां, असल वेड़ी ढगी वांगुरु पिड़ू कढियूं बीठी आहे। वापसि हलण जे लाइ तका वादा ई कान थी वञे। लॻे थो त जेको नओं वॾेरो सामाणो अकबर खान जो मुछिर इन मिड़ई पटियूं पढ़ायूं अथसि। वापसि हलण जो त बाबा नालो ई नथी वठे। छा कयांसि, हुजे कोहण जहिड़ी शइ त ईअं सीउ विझी छॾियांसि। रेस अकबर खान उनखे पटियूं पढ़ायूं आहिनि या तव्हां? हाणे तारा गोल तारा ॻाल्हि अहिड़ी करी उन जी दिमी खाई। हाणे मां इज़तदार माण्हू ऐं हिन ज़माने में खोड़ ई ख़राब थींदुसि चाहींदुसि मां। हिन ॻाल्हि थो करी पियो। फुफड़ूंडा, जेकॾहिं तूं न चाहीं हा न त इहा छोरी कॾहिं बि सिकूं सां कोन निकिरे हा। समझाए हाशिम खान छोरनि खे, समझाए हर भरू मुंहिंजे हथां मरी पहुचाई। हिते पाण में ज़िद छॾियो ऐं इहो सोचियो वेही त छोकिरीअ खे वापसि कीअं वठी हलूं। जेकॾहिं छोकिरीअ खे वापसि न वठी हलियासीं न सावल खे तूं संभाले सघंदे न की असां संभाले सघंदासीं। हाणे ॻाल्हि आहे त ॻाल्हि थी वई असली सफ़ा बरी। हाणे मां इज़तदार माण्हू आहियां, तव्हांखे त हिन टोपियूं पियल पटको मूंखे ॿधो पिया। अॼु सभई गॾिजी हली था अकबर खान जे पेरनि ते पटका ऐं टोपियूं लाइ रखियो। बसि आख़िरी हल इहो अथव बाबा। अकबर खान साफ़ साफ़ चई चुको आहे त छोकिरी तव्हां सां हलण लाइ राज़ी आहे त तव्हां हुनखे वठी वञी सघो था। जेकॾहिं हूअ राज़ी न आहे त अकबर खान चए थो मां हुनखे कोन छॾींदुसि। बाबा साईं, मां चवां थो हिकु चकर हिन सोणीअ सां असांखे मिलणु घुरिजे। पोइ बाबा मिलो, हलो मीटिंग कयोसि। तव्हांखे रोकिया बाबा? न रोके था। हलो मां बि तव्हां सां गॾु आहियां, तव्हां सां हलो। कयूं था अकबर खान खे मिंथ त हिकु दफ़ो असांखे छोकिरीअ सां मिलण ॾे। उहो त मिलण ॾींदो, पर छोरी बि त मञे न बाबा साईं। सभु जेकॾहिं गॾिजी कोशिशि कंदासीं न त राज़ी थी वेंदी। बसि यार जीअं वताए फ़क़ीर वांगुरु सभिनी जी मर्ज़ी। सोणी, तूं हिते पंहिंजी मर्ज़ी जी पाण मालिक आहीं। तोखे वापसि वठी वञण लाइ सभु ज़ोर रखंदा, पर तूं साफ़ इनकार करे छॾिजांइ। बाबा बि इहो ई चयो आहे। तोखे त दिलासो ॾेई वियो आहे, पर असां अकबर जे मथां वॾो ज़ोर रखंदा। हिते आया आहिनि त तोखां सवाइ हू वापसि कॾहिं बि कोन वेंदा। बाबा त ज़ोर नथो रखे, बाक़ी हुन सां गॾु मामो आयो आहे, उहो ज़ोर ज़रूरु रखंदो। जेकॾहिं तूं ख़ुशि रहणु चाहीं थी ऐं चाहीं थी त बाक़ी ज़िंदगी तूं पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारी त पोइ कंहिंजी बि न ॿुधजांइ। मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हाणे छा थींदो। मामा आहे त आसानी सां वञण वारो नाहे। हिते तुंहिंजो मामो भले पूरा महीना छो न रहियल हुजे, पर हुनजी हिकु बि न हलंदी। बाबा जानी उहो ई फ़ैसिलो कंदो जेको तूं चाहींदीअ। हा सोणी, हिते कोमल न पर मां बि तोसां गॾु आहियां ऐं असांजो साथ तोसां ई आहे। मां ऐं अम्मा बाबा साईं खे जेको बि चवंदीसीं उहो ई फ़ैसिलो ॾींदो। तूं परेशान बिल्कुल भी न थी। हिते तूं खुद मुख्तार आहीं, तूं पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण करे सघीं थी। वॾा रुलिया वारा छोकिरी ॼण में कामयाब थियनि था ऐं संग चटी भरण लाइ तयारु थियनि था, त पोइ तव्हां छा सोचियो आहे? वारसी इहा छोकिरी हुई सौट जे नाले, तो सौट जो ई निकाह हिन छोरी सां कयो हुई। छा सौट ॿियो निकाह मुंहिंजो कराईंदो छा? छोड़ो चोरा ॿिनि जो ॿार नथो खणी सघी या? जेकॾहिं नथो खणी सघी त हींअर ई हथ मथे कर त असां कोई ॿियो बंदोबस्तु कयूं। अहिड़ी ॻाल्हि न आहे सौट, घर जो माहौल बिगड़ी वेंदो ऐं ॿी ॻाल्हि त छोरी सिकू सां भॼी करे पाण खे बदनाम करे छॾियो आहे ऐं हाणे हुन सां निकाह करणु मूंखे मुनासिब नथो लॻे सौट। इधर पहिरीं ॻाल्हि त रूंडो ऐं इहे हाशिम वारा छोरी खे वापसि कोन आणे सघंदा, छो त इहो अकबर ख़ान पंहिंजे उसूलनि जो पको आहे। जेसिताईं छोकिरी पंहिंजी रज़ामंदी नथी ॾेखारे न, पक ॼाण त छोकिरी जी रज़ामंदी खां सवाइ उहो छोकिरी हुननि जे हवाले कॾहिं बि कोन कंदा।
इहा छोकिरी बि हिते वापसि अचण लाइ कॾहिं बि राज़ी कोन थींदी। पोइ पक ॼाण त चोरी जो निकाह वरी बि इन सिकूअ सां ई थी। बाक़ी इन छोकिरी जे वापसि आइण जी नाकामी खां पोइ हिननि में पाण में मिड़ई फशरी ज़रूर थींदी। पोइ हिन जी गिची में टोड़ो विझण में असांखे सवलाई थी। तव्हांखे आख़िरी चकर छोकिरीअ सां मिलण जी इजाज़त ॾियां थो। जेकॾहिं छोकिरी तव्हां सां हलण जे लाइ राज़ी थिए थी त मूंखे को एतिराज़ कोन्हे को। जेकर छोकिरी तव्हां सां हलण जे लाइ राज़ी नथी थिए त पोइ मां तव्हांजे साम्हूं छोकिरीअ जी रज़ामंदी पुछंदुसि। पोइ जेको छोकिरी इरादो ॾेखारियो उन ते अमल करण जा तव्हां पाबंद आहियो ऐं पोइ तव्हांजे लाइ ॻाल्हियुनि जा सभु दरवाज़ा बंदि हूंदा। छोकिरीअ मथां मां का बि ज़ोर ज़बरदस्ती हलण कोन ॾींदुसि। ठीकु आहे अकबर खान, जीअं तव्हां चाहियो था ईअं ई थींदो। सिर्फ़ु अॼोकी राति छोकिरी असां सां छॾी। थी सघे थो त असां हुनखे मुतमिन करण में कामयाबु वञूं ऐं हू असां सां हलण लाइ राज़ी बि थी पवे। रैसा, असां वॾी खून रेज़ी रोकण लाइ इहो कदम खणूं पिया। जेकर छोकिरी वापसि न हली न त उते वॾी रत जी रांदि खेॾी वेंदी। वारे तारा गोड़ तारा गंज थी वियो बाबा, बसि गंज थी वियो। बसि अॼोकी राति मूंखे पंहिंजे न्याणे सां मुलाक़ात करण जो हुन जी रज़ामंदी पुछा ॻाल्हि मञी वेठी बाबा। ठीकु आहे, राति जी मानीअ खां पोइ तव्हांखे छोकिरी सां मिलण ॾिनो वेंदो ऐं पोइ सुबुह जो तव्हांजे साम्हूं मां छोकिरी सां ॻाल्हाईंदुसि ऐं उन जी मर्ज़ीअ मुताबिक़ पंहिंजो फ़ैसिलो ॾींदुसि। मां मूंखे त खुटको थी पियो आहे त मामे वारा पिणे खे मारे असांजे दर ते फिटी करे वेंदा ईअं न? हा ऐं सुबुह जो लाश तुंहिंजे हवाले कंदई। मठ कर त चई न चपो हिकिड़ो हीअं सोनो जेके मारे फिटी करे छॾींदा। ओ अम्मा अञा ताईं वापसि छो न आया आहिनि? ॾींहुं गुज़री वियो आहे, राति थियण वारी आहे। अची वेंदा देर मां दार अची वेंदा। खामखा परेशान न थी। अम्मा जेकर अॼु राति बाबो न आयो पोइ पक सम्झंदा त बाबे खे पूरो करे छॾियो अथनि या ॿधी पाण सां गॾु खणी विया हूंदसि। ॻाल्हि त ॿुधा, अदा वारनि जी भला कहिड़ी दुश्मनी ने पिणे रूंडे सां हुनखे ॿधी खणी वेंदा ऐं मारे छॾींदसि। अम्मा शेर अली मुराद खे न जेकी बाबे जे मथां बाहि आहे न उहो तूं अंदाज़ो ई नथी लॻाए सघी। उन्हनि खे पिणे जे मथां केतिरी बि कावड़ हुजे पर अदा हाशम जे हूंदे पिणे जे ॿार जब के नालो कोन वठंदो। करम खान कंहिंजो इंतज़ार पियो करी? जाबिर हमरा खे मंसूर खे वटि मोकिलियो आहे, जांच करे अचे त पोइ हलूं था। तोखे छा थो लॻे उताग जे ॿाहिरां हमरा पहिरे ते बीठल हूंदा? जाबिर मंसूर खान जो सोचो बि न हूंदो असां को एॾो वॾो कदम खणंदासीं। इन जे करे हू सभु जो सभु लापरवाही जी निंड सुतल हूंदा। जे ईअं आहे न त पोइ अदे क़ासिम खे उतां कढण आसान कमु थींदो, जबकि झाटे जो महिमान। पर जे हो सुजाग थी पिया त पोइ इहो वधि में वधि ख़्यालु कजांइ जाबिर। मंसूर खान जे कंहिं बि माण्हू जे मथां सिधी गोली न आहे हलाइणी। जेकॾहिं मंसूर खान जो को माण्हू मोह त तुंहिंजी दुश्मनी में असांजा झुगा सड़ी खाक थी वेंदा। अरे करम खान, असांजी मंसूर खान सां कहिड़ी दुश्मनी आहे? मूंखे सिर्फ़ु पंहिंजो भाउ क़ासिम खपे, सो उन्हे खे आज़ादु करां। देखो पर उताक ॿाहिरां त को पहरो न आहे ऐं उताक जे अंदरां ख़बर न आहे। जेकर उताक जे अंदरि सुजाग बि हूंदा न उन्हनि ते कब्ज़ो करे वठंदासीं जाबिर। निकिरण जी कयूं। ठीकु आहे। तो सोचो आहे तुंहिंजे वापसि न अचण सां पोइ हिते केॾी खून रेज़ी थींदी? मामा मुंहिंजे वापसि हलण खां पोइ बि इहा दुश्मनी ख़तम कोन थींदी मामा। पर दुश्मनी जी बाहि कुझु विसामंदी ज़रूर। छा हिन दुश्मनी जी बाहि खे तव्हां मुंहिंजे रत सां विसण था चाहियो? बूढ़ा अजायूं ॻाल्हियूं करे छोकिरीअ खे ख़ौफ़ज़दा छो थो करे? को काफ़े जो जिन्न या को देर जे छोकिरीअ खे वेठो तो ख़ौफ़ज़दा कया। शेरल ख़ान जेका
बाबा हक़ीक़त आहे न, उन हक़ीक़त खे मां छोकिरीअ जे साम्हूं बयान थो कयां, उनखे आगाही थो ॾियां। तूं पंहिंजे पीउ खे छॾ, तूं ॿुधाए पंहिंजी, छा असीं तोखे मारणु चाहींदासीं? मामा हिते ख़ुशि आहियां, मां पंहिंजे घर खां वधीक हिते ख़ुशि आहियां। ऐं तव्हां जेकॾहिं मूंखे ख़ुशि ॾिसण था चाहियो त मूंखे वापसि हलण लाइ ज़िद छो था कयो? तुंहिंजे वापसि न हलण सां दुश्मनी वधी वेंदी, असांखे को बि नुक़सानु न पवंदो। असीं वापसि हलिया वेंदासीं, पर दुश्मन तुंहिंजे भाउ ऐं माउ खे सुख सां जीअण कोन ॾींदा। हाणे ॿुधा, तूं छा थी चाहीं त जीअं गुलशेर में ईअं दुश्मन दिलशेर खे पूरो कनि? तोखे पंहिंजी माउ ऐं भाउ खां वधीक पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे। हाणे तोखे इहो सोचे फ़ैसिलो करणो पवंदो। जाबिर ही छा कई? छो तूं हिननि खे मारे छॾियो? मारिया न, बाक़ी बख़्शियान छा? ज़िंदा रही बि छा कंदा? तूं परेशान न थी। अच मामा, तूं चाहीं थो त मां ॿियनि जी ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजे सिर जी कुर्बानी ॾियां? केर तो चए तोखे असां मरण ॾींदासीं? पोइ मूं ते वापसि हलण लाइ ज़ोर छो था भरियो? मूंखे छॾे ॾियो, मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हिसाब सां जियां। तोखे तुंहिंजे हिसाब सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾींदासीं। जीअं तूं चाहींदीअ ईअं ई थींदो, पर हिन वक़्तु तोखे असां सां हलणो पवंदो। वापसि हलण खां पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? मुंहिंजो सिकूअ सां निकाह करायो वञे, ऐं पोइ मां ऐं सिकू हितां हलण लाइ राज़ी थींदासीं। तूं सिकूअ सां निकाह करणु चाहीं थी न? मुंहिंजो वाइदो आहे, तुंहिंजो निकाह सिकूअ सां ई थींदो। मूंखे तव्हां मां हिक ते बि भरोसो न आहे। जेकॾहिं निकाह कराइणो आहे त पोइ हिते करायो न, उते छो? तुंहिंजे मथां फ़र्क़ु पवे या न पवे, पर असांजे मथां फ़र्क़ु पवे थो, छो जो असांजी गैरत ऐं इज़त जो सुवाल आहे। तव्हांजी गैरत जे चकर में मां कुसजण नथी चाहियां। मुंहिंजो निकाह कराईंदो त पोइ मां हलंदसि, न त मां हितां काॾे न वेंदसि। अदा तूं अची वई? हा दा, मां कीअं न ईंदुसि तुंहिंजे भाउ खे छॾाइण। तव्हां जल्दी निकिरण जी कयो, मंसूर खान जा माण्हू केॾी महिल पहुची सघनि था। हलो निकिरो। हलो। करम खान, करम खान हिन धोखे जो अंजाम तमाम भयानक निकिरंदो, तमाम भयानक। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।